ख़बर अवां खे छटे मां ॾींदासीं, जिते ज़मीन ते कब्ज़े केस में शफ़क़त शाह शिराज़ीअ जी गिरफ़्तारी खां अॻु ई ज़मानत मंज़ूर कई वई आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, अवां खे अपडेट कयूं पिया। ज़मीन जे कब्ज़े केस बाबति अवां खे अपडेट कयूं पिया। शफ़क़त शाह शिराज़ी समेत 8 ॼणनि जी अदालत में ज़मानत मंज़ूर कई वई आहे। ख़बर छटे मां अवां सां शेयर कयूं पिया। सेशन जज छटो जी अदालत कापाई बिरादरीअ जे 7 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। शिराज़ी सो ज़मीन तकरार जे मामले तां सजावत थाणे ते केस दाख़िल करायो वियो हो। अवां खे अपडेट कयूं पिया। ठटो मां अवां ते ख़बर पहुचायूं पिया, जिथे शफ़क़त शाह शिराज़ी समेत 8 ॼणनि जी गिरफ़्तारी वारी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत मंज़ूर कई वई आहे। शिराज़ी सो ज़मीनी तकरार जे मामले तां सजावत थाणे ते केस दाख़िल करायो वियो हो। अदालत शफ़क़त शाह शिराज़ी समेत 8 ॼणनि जी 5 ऑगस्ट ताईं ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। छटो मां अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ज़मीन ते कब्ज़े केस में शफ़क़त शाह शिराज़ी गिरफ़्तारीअ खां अॻु ई ज़मानत मंज़ूर कराई आहे। अहम ख़बर शफ़क़त शाह शिराज़ी समेत 8 ॼणनि जी ज़मानत अदालत मंज़ूर करे वरिती आहे। वधीक तफ़सीलनि लाइ असां राब्तो कयो आहे ठटो मां केसीएन न्यूज़ जे रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी, सिजावल में जे लद्दाख वारे ज़मीन जे मामले तां शिराज़ी सूर बिरादरी में हलंदड़ जेका तकरार हो, उन मामले तां गुज़िरियल ॾींहुं अदालती हुकुम ते अॻूणे ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी कापाई बिरादरी जे 7 नामीनेट ऐं अणॼातल जेके 10 जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो। सिजावल थाणे ते ज़मीन ते मुबैना कब्ज़े ऐं फुल जो हुन केस में छटे जे अॻूणे ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी ऐं कापाई बिरादरी जा जेके 7 ॼणा हुआ, उहे डिस्ट्रिक्ट सेशन जज छटो जी अदालत में पेश थिया, जिते हुननि गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत दाख़िल कराई। छटे जे वकीलनि जे पैनल एजाज़ शाह जेको डिस्ट्रिक्ट बार छटो जो जनरल सेक्रेटरी आहे, हुन सां गॾोगॾु एजाज़ जुमानी ऐं वकील लियाकत जमारी ते मुश्तमिल जेका वकील जी पैनल हुन आर्गूमेंट्स कया। शफ़क़त शाह शिराज़ी संदसि हामी जेके आहिनि कापाई बिरादरी जा 7 ॼणा जेके केस में नामीनेट आहिनि, ईदू कापाई, वाहिद कापाई, ख़ुदा बख़्श, नज़र अली, अली हसन, अशरफ ऐं अल्ताफ़ कापाई, उन्हनि जी 30,000 रुपए जी मुजलकनि ते गिरफ़्तारी खां अॻु जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे ऐं ईंदड़ जेका ॿुधणी 5 अगस्त ते मुक़ररु करे छॾी आहे। इन मामले में गुज़िरियल ॾियारे के एडवोकेट ग़ुलाम रसूल सूओ जेको CPMP हीर सूओ जो चाचो आहे, उन अदालती हुकुम ते सिजावल थाणे ते केस दाख़िल करायो हो, जंहिंमें अॻूणे ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी जे पच ते कापाई बिरादरी जे माण्हुनि ऐं शफ़क़त शाह शिराज़ी ते संदसि ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ऐं फुलुट जो केस दाख़िल करायो वियो। इन केस में शफ़क़त शाह शिराज़ी संदसि हामियुनि समेत 8 ॼणनि जी अदालत पारां ज़मानत मंज़ूर कई वई आहे, जॾहिं त सुभाणे कापाई बिरादरी जी जेका ॻोठाणो आहे दरख़्वास्त गुज़ार अलादिनो कापाई, उन पारां ॿी दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे, जंहिंमें ग़ुलाम रसूल सूओ जेको हिन केस में फिरियादी आहे शिराज़ी ऐं हुनजे हामियुनि ते, उनजे ख़िलाफ़ फुल केस दाख़िल करण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे, जंहिंमें मौक़ुफ़ इख्तियार कयो वियो आहे त ग़ुलाम रसूल सूओ कापाई बिरादरी जे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। उनखे जी जेका 22A जी दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे केस दाख़िल करण लाइ, जंहिंजी ॿुधणी सुभाणे मुक़ररु कई वई आहे। सुभाणे हुनजी सेकंड एडिशनल सेशन जज जी अदालत में ॿुधणी थियणी आहे। उन हवाले सां वकीलनि जे तरफ़ां तयारियूं आहिनि, पर अॼु शफ़क़त शाह शिराज़ी जेको अॻूणो ज़िले नाज़िम ऐं शिराज़ी ग्रुप जो अॻवान आहे, उन समेत 8 ॼणनि जी सेशन जज छटो जी अदालत जेका आहे सूअण वारे केस में गिरफ़्तारी जा अॻु जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ अवां जी वरी महिरबानी।